जाती शहर का प्री प्यारे दोस्त भलो और एडिटर वली मोहम्मद तैमूर जे नाम बशीर उढेज जो ही महबूब नज़म आहे। रुखी सींद आहे संवारे हलियो वञ ॿुधो तम त हाणे वेसारा वॾा अथसि। रुखी सींद आहे संवारे हलियो वञ ॿुधो तम त हाणे वेसारा वॾा अथसि। अंदर मां ख़ुशियूं को लॾाए वियो अथसि, करण यादि माज़ी छॾाए वियो अथसि। उजागन में रातियूं कटे थी, लुछे थी, फ़क़ीरनि खे हथड़ा ॾसे थी, पुछे थी पंहिंजे हाल ते ई फ़िक्रमंद आहे, चवनि था त थी वई हुनरमंद आहे। पंहिंजे हाल ते ई फ़िक्रमंद आहे, चवनि था त थी वई हुनरमंद आहे। वॾो भर्त जो कमु वठे ॻोठ मां थी, विहाणनि खे ठाहे रलियुनि खे सिबे थी। अचानक हथनि में सुई का चुभे थी, अला उफ़ चई हू चपनि सां ॿखे थी। अचानक को माज़ी अखियुनि में तरे थो, अखियूं टिक ॿधनि थियूं, थधा सां भरे थी। अबाणनि अङण जो वॾो वण सारे, पुराणनि भिटनि तां असां ॾे निहारे, चुनी खे उॾारे, हथनि खे उलारे, करे यादि माज़ी को सुॾिको भरे थी। कलम खे खणे थी, असां ॾे लिखे थी, घणो वक़्तु पाण खे मूं गमनि में रखियो आहे, मगर जे पोइ बि गमनि सां ॿखियो आहे। किथे आहीं सावल, कहिड़ो हाल आहे, अंदर जी दुनिया में खिज़ाऊं रहनि थियूं, सिवा तो त मूंखां कई ईद नाहे, अची हाणे मुहिणो ॾेखारे हलियो वञ। रुखी सींद आहे संवारे हलियो वञ, रुखी सींद आहे संवारे हलियो वञ, रुखी सींद आहे संवारे हलियो वञ।